छा कयो अथई? अब आहे कीड़ा मार दवा है अंदर रखण पे बस। छो फसल के कीड़ो लगो छा? अलाए पहिरियों चए त पियो सुबुह जो खणी वेंदो बनीअ ते। चङो अमा। मारी तूं सुस्त छो थी थी? जिन भेनरुनि जा ॿाहिरि ज़िंदा हूंदा आहिनि उहे ॻणती खे पाण वटि जाइ कोन ॾींदियूं आहिनि। मां अञा ज़िंदा आहियां, मां तुंहिंजे मथां को बि ज़ुल्म थियणु कोन ॾींदुसि, भली मुंहिंजो सिर कपची वञे। उथ घुम फिर, हरू भरू परेशान थी आई। बसि दादा हिते चङी आहियां, केॾे घुमां फिरां। तव्हां जायो मुंहिंजे लाइ बाबा सां न विढ़ो। पुट निसार अॼु यूनिवर्सिटी न वए छा? ख़ैर त हो? अमा हॉस्टल में झगड़ो थी पियो, उन करे अॼु कोन वयसि। हाँ अमा ॾिसीस थी मांजी खिले ई कोन थी। खिलंदी पुट खिलंदी। खिली ॾेखार, तोखे मुंहिंजो कसम। खिली ॾेखार, भेण न आहे? हाँ दा खिलां त पई। कहिड़ो आहे? जी गिरफ्तार कयो पर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? आख़िर मूं कयो छा आहे? यूनिवर्सिटी जे झगड़े में मुलविस आहिनि। पर मां त कंहिं बि तंज़ीम जो मेंबर न आहियां। इहो सभु कुझु तूं हली थाड़े ते ॿुधाइजांइ। वठी हलो हिकिड़ो मिंट मां हलां थो। अमा मां चवां तूं फिकर न कर। मां चवां सर हाणे तव्हां ई इंसाफ़ करियो त मूंसां मुंहिंजे भाउ ऐं ज़माने जे रहवासियुनि ज़्यादतियूं कयूं आहिनि या न? तव्हांजी स्टोरी ॿुधण खां पोइ मां सोचण ते मजबूर थी पियो आहियां त हिन मॉडर्न दौर में बि अञा अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके अञा ताईं रीतियुनि रस्मुनि जा ग़ुलाम आहिनि। सर इन जो जीअंदो जाॻंदो सबूत तव्हांजे साम्हूं आहे। सर मां हाणे पाण संभाले चुको आहियां। मां उन वकील ऐं पंहिंजे भाउ खां हक़ हिसाब वठण थो चाहियां जंहिं मुंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि खां मूंखे अलॻि करे छॾियो आहे। सर चाचे लखमीर जी ज़्यादतियुनि जे करे चाचो वीचारो दुनिया जी नज़रुनि में ममाती में पहुची चुको आहे। हाणे त उहो हिनखे मुश्किल सां जीअरो क़बूल कंदो। हिन करे सर को अहिड़ो रस्तो ॾसियो जंहिं वसीले चाचो पाण सां थियल ज़्यादतियुनि जो हिसाब वठी सघे। इहो त सभु कुझु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां हिन वाक़े जा शाहिद ऐं सबूत हथु कयो। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां कंहिं बि तरीक़े सां इन कैदी जे असुल वारसनि वटि पहुचो ऐं उन्हनि खां बयानु वठो। पोइ तव्हां लखमीर खे बि ज़िंदा रहण जी यकीन ॾियारे सघंदो ऐं कोर्ट में बि मिल्कियत जो केस दायर करे सघंदो। बाक़ी तलाक जे कूड़े केस जो त वाहिद शाहिद वकील आहे। सर मां उन सां बि निबिरी पवंदुसि। फ़िलहालु त कैदीअ जे वारसनि जी तलाश ज़रूरी आहे, छो त तव्हांजे चवण मुताबिक़ मां उन्हनि जी शाहिदीअ सां पंहिंजो वजूद साबित करे सघां थो। पर सर उन ई कैदी वटि बग़ैर नाले निशान जे पहुचणु आहे ॾाढो मुश्किल कमु। पर मन का वाह निकिरी अचे। सर अलाह मालिक आहे, मां अलाह जी ज़ात मां पुरुमीद आहियां। तव्हांजो ताउन ज़रूरी आहे। हा मुंहिंजो तव्हां सां हर क़िस्म जो ताउन रहंदो ऐं तव्हां बि स्ट्रगल कयो। असां बि कोशिशि कंदासूं। इनशाला तव्हांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। थैंक यू सर। जो आयो छोकिरा? साईं तव्हां असांजे साथी निसार खे बेगुनाह गिरफ़्तार करायो आहे। हिन झेड़े में असांजी तंज़ीम जो को साथी शामिल न आहे। केरु सोचे त निसार खे मूं गिरफ़्तार करायो आहे? सूबेदार साहब ॿुधायो आहे। तव्हां मूंखां हिसाब किताब वठण आया आहियो छा? अरे तव्हांखे हिमत कीअं थी आहे मुंहिंजे उतां ते अचण जी? साईं निसार बेगुनाह तव्हां ज़्यादती करे रहिया आहियो। अच्छा निसार बेगुनाह आहे ऐं मां ज़्यादती करे रहियो आहियां। पर तूं कमु आहे पुटु ईअं? जी जी साईं। अरे मां तुंहिंजे 7 पीढ़ियुनि खे सुञाणां ऐं तूं लाट साहब बणिजी हलियो मूंखां अॼु पुछा करणु? हा तव्हां असां वॾनि खे बेइज़त करे रहिया आहियो। तूं कंहिंजो पुटु ईं?
असां तव्हां वटि ॻोठाण जी हैसियत में न पर हिकु तंज़ीम जे कारकुन हैसियत में मिलण आया आहियूं। तो तूं छा थो सम्झी त हिन नाम निहाद कूड़ी तंज़ीम जे कारकुन हुजण करे मां तोखे पंहिंजे भरिसां गॾु विहारींदुसि? तोखे सियासत जे सीने जी बि ख़बर कान्हे का पटको ॿधी हलियो आहे मूं वटि और तोखे पंहिंजी तंज़ीम मंशू यादि आहे जो बकवास थो करी? साईं मां हुन तंज़ीम में सदर आहियां ऐं इहा तव्हां असांजी बेइज़ती करे रहिया आहियो। अरे ॿुधुम सदरड़ा तंज़ीम जो सदर ई को मुल्क जो सदर कोन्हे को। तूं छा सम्झी त सदर सम्झी मां तोखां डिॼी वेंदुसि? अरे हलो हलो तव्हां असांजी बेइज़ती कई आहे। असीं तव्हांजे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं, जुलूस कढंदासीं ऐं प्रेस में वेंदासीं। छा तूं मुंहिंजे खिलाफ़ आवाज़ करणी, जुलूस करणे, प्रेस करणे? आशू अंदर आशू हिननि खे पंहिंजे महिमान खाने ते वठी वञ ऐं अहिड़ी महिमानी ॾियनि जो आईंदा वरी सियासत जो नालो न वठनि। हलो नथा हलो न पर्दो कयो छोकर हाशिम कुछ सामान खणी पियो अचे। पर्दो कयो हवेली में अच हली आ सामान खणी चङी तरह सदाईंदी अब मारवी तोसां हेॾो वॾो हांजो पियो थिए ऐं तूं ख़ामोश आहीं। उथ पंहिंजे पीउ ख़िलाफ़ बग़ावत कर। अहिड़ो पीउ कहिड़ो जेको पंहिंजे धीउ जे जज़्बात खे न सम्झे। उथ ॿुधाईंसि त तुंहिंजा बि साॻिया हक़ आहिनि जेके मर्दनि खे आहिनि। न मां ईअं नथी करे सघां। मां मशरक़ी छोकिरी आहियां ऐं पीउ जी मुखालफ़त नथी करे सघां। मारवी पछताईंदीअं, बार बार मरंदीअं, बार बार जीअण खां बहितर आहे त हा मां इहो करे सघां थी। मां मरण थी चाहियां अहिड़ी ज़िंदगी खां त मौत भलो आहे। मारी जहर चना ये तुम्हारा दवा ये मार ये असत के नहीं ये छाते गई हां उनकी मारी पई आई पाड़ा के मारण का मुखे मारिया मुखे जुल्म पता न ॾिसा। अरे जालिम छो तो धीअ ते जुल्म। अरे न्याणियूं त निमाणियूं हूंदियूं आहे इनखे तूं कारे डांड ॿधी छॾींदे त धीअ पंहिंजी ज़ुबान सां तोखे कुझु कोन चवंदी, कुझु बि कोन चवंदी। अरे होश कर अकुल ध्यान कुझु होश कर। अरे छो तो पंहिंजी धीअ खे मौत जे मुंहं में ॾी।
नरू बेर खपनी हाँ दे रुको चार अन्य खपनी हाँ पटे तो अचा अचे देर तुझी बेर ॾियण जी आदत अञा न वई आहे टोकरे जो वण देर हा इहो त आहे सालमन जी हथ ठोके न समा अहिड़ा ज़ालिम कहारी पंहिंजी महियत बचाइण जी ख़ातिर पंहिंजी नियाणियुनि जी शादी क़ुरान पाक सां कराए छॾींदा आहिनि। सरकार अलाए छो मां पंहिंजो पाण खे गुनाहगार महसूस करे रहियो आहियां। लॻे थो ॼण मां पंहिंजी धीअ ते ज़ुल्म करे रहियो आहियां। कहिड़ो ज़ुल्म थो करीं थी ते सॼी उमिरि विहारे खाराईं था छा? थोड़ा खान हिकिड़ी ॻाल्हि कतई न विसारजे त जेकॾहिं मां कंहिंखे इज़त बख़्शे पंहिंजे पाण सां गॾु विहारे सघां थो त सुभाणे हुनखे पट ते विहारे सघां थो। न सरकार न मुंहिंजो मतिलबु इहो थोरी इहो मतिलबु न हो त पोइ तूं छा थो चवणु चाहीं? कुझु बि न सरकार मूं त ॻाल्हि पई कई। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾी आहे कोड़ा खान। जी सरकार इहा मुंहिंजी महिरबानी सम्झ जो तुंहिंजी धीउ कुंवार बणिजी मुंहिंजी हवेली में रहंदी ऐं जेकॾहिं आईंदा लाइ पंहिंजो भलो भाई त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर मूंसां।
सरकार छो था नाराज़ थियो इन खां वधीक भला मुंहिंजे लाइ बि कहिड़ी ख़ुशनसीबी थींदी जो मुंहिंजी लिछ जेका आहे सा अवां सां पई ॻंढिजे हाणे त माइट थींदासीं सरकार भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तुंहिंजा कंहिं कन तो कोन भरिया आहिनि न सरकार कंहिंजी मजाला जो तव्हांजे ख़िलाफ़ को मुंहिंजा कन भरे ठीकु आहे हाणे वञी शादी जी तयारी शुरू कर चङो साईं अल्लाह सुखी मियाँ कौड़ा खाना हाणे असांखे इजाज़त ॾियो चाची माशाल्लाह बारी ये कमरो ही ना बल्कि ये सॼी हवेली तुंहिंजी आहे तूं हिन हवेलीअ जी मालिकियाणी आहीं मावी हितां जी राणी आहीं मावी ॾिस हिन वक़्त तूं हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन ॻाल्हायो कुझु त ॻाल्हाए मूंसां मां बि सफ़ा कुझु चरी आहियां भला नई नवेली कुंवार कॾहिं ॻाल्हाईंदी आहे हाणे हीअं था कयूं मावी अॼु मां तो तोसां ॻाल्हायां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं तो तोखे ॿुधायां मावी तूं मुंहिंजे लाइ अलाए केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त
त तू मुंहिंजी ज़िंदगी जी सभ खां प्यारी प्यारी शइ आहे। मारी हिन हवेली में जेके ॿियनि औरतुनि जे लाइ पाबंदियूं आहिनि से तो लाइ बिल्कुलु कोन आहिनि। कंहिं बि औरत मुंहिंजी हवेली में कदम रखियो आहे त वरी उन कदम ॿाहिरि न कढियो आहे। पर तोखे मां कराची घुमाईंदुसि, तोखे मां लाहौर घुमाईंदुसि। जान तूं चवंदी त मां तोखे विलायत घुमाईंदुसि, तोखे मां एतिरो घुमाईंदुसि जो घुमी 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 तूं थकिजी पवंदी। मारी ॾिस, तोखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पए त बेधड़क मूंखे चइजांइ ऐं पाण ई पेर पट ते न लाहिजांइ, सभु कुझु नौकराणनि खां कराइजांइ। केरु? साईं वॾा मानी तयारु आहे। हा, मानी खणी आ, बुसलियूं खणी हाज़ुर साईं वॾा। मारी इब पंहिंजे हथनि सां तोखे बुसली खाराईंदुसि, ठीकु आहे न? वकील साहब, मूं तव्हांखे मुकमिल बेड रेस्ट एडवाइस कयो, पर तव्हां त मुकमिल आराम कोन पिया करियो। डॉक्टर साहब, आराम बि कयो कबो, एक्चुअली सुम्ही सुम्ही पुठी सूर पई करे, इन करे कुझु वक़्तु मुतालो कंदो आहियां। पर साईं, स्टडी इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड फॉर हार्ट पेशेंट, ऐं तव्हां मुतालो कंटिन्यू रखियो पिया अचो, इहो तव्हांजे सिहत लाइ सही कोन्हे को। पर मुंहिंजा प्यारा डॉक्टर, ॿी का अहिड़ी एक्टिविटी बि त कान्हे जंहिंमें पाण खे बिज़ी रखी सघां। तव्हां वधीक बोरियत महसूसु करियो त वधि में वधि कंहिंसां कंपनी करे सघो था, उहो बि थोरे वक़्त लाइ। कंहिंसां कंपनी कयां? न का मुंहिंजी एतिरी दोस्ती वसी आहे, न का उथणी वेहणी एतिरी वसी आहे। इन जो मतिलबु तव्हां घणो सोशल न आहियो। हा यार, अनफॉर्चुनेटली असांजो प्रोफेशन अहिड़े क़िस्म जो आहे। पर सितारा बि सॼो ॾींहुं घर में आहे, तव्हां हुन सां त कुझु कंपनी करे सघो था। हा, पर अॼुकल्ह उहा बि कमरे में बंदि रहण खां सवाइ किन ख़्यालनि में गुम रहण लॻी आहे, ऐं मां बि खेसि डिस्टर्ब कोन कंदो आहियां। कहिड़नि ख़्यालनि में गुम रहण लॻी आहे साईं? यार, तो विलियम शेक्सपियर जो मशहूरु किताब 7 स्टेज ऑफ मैन कोन पढ़ियो? तसवुराती दुनिया में गुम रहण बि लाइफ जी हिकु ख़ूबसूरत स्टेज आहे। हा, सितारा पुट, वॾी उमिरि आहे तुंहिंजी, हींअर तुंहिंजो ई ज़िक्र पियो कयो। पर डॉक्टर, तूं आयो कहिड़े वक़्तु ताईं? मूंखे इतला बि कोन कराई न। वकील साहब जी ख़ैरियत मालूम करणु आयुमि, इन करे हिते ई वेही रहियमि। मुंहिंजी तोसां किटी आहे, मां तोखां सख़्तु नाराज़ आहियां। सितारा, सितारा पुट, ख़ैर आहे वकील साहब, ख़ैर आहे। पर तव्हां पंहिंजे हेल्थ जी केयर करियो, जो तव्हां लाइ तमामु ज़रूरी आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं वक़्तु तकलीफ़ महसूसु करियो त यकदमि हॉस्पिटल हलिया अचो, या मूंखे घुराए वठिजो। जी बहितर। ऐं पोइ मूंखे इजाज़त, मां कुझु वक़्तु सितारा सां मिली वठां। जी बिल्कुलु। ख़ुदा हाफ़िज़। हेलो सारा, महबूबा जो नाराज़ थियणु तमामु पुराणी रीत आहे। लैला मजनू ऐं सोनी नयार जे वक़्त खां। पर सितारा, तोखे मूंसां अॼु नाराज़गी कोन थी थिए। सितारा, छॾ बि खणी, कुझु घड़ी तो मिलियो आहे, उहो ईअं त न वञा। सितारा, वाकई नाराज़ आई छा? चङो भला बाबा, सॉरी, ग़लती थी वई, हाणे त गुस्सो छॾ। एॾा ॾींहं गुज़री विया आहिनि त न फोन कई ऐं न वरी चकर हई। इहा तुंहिंजी तमामु वॾी ग़लती आहे, कॾहिं न माफ़ करण जहिड़ी। पर सितारा, सॉरी जो कयमि। अंग्रेज़नि सॉरी ऐं थैंक्स त अलाए छो वजूद में आंदा। केॾी वॾी ग़लती थी वञे, सॉरी चयो त जान आजी, ऐं कंहिं ते
केॾो बि वॾो एहसान कई थैंक्स जो त अगली जे समूरे एहसान ते ई पाणी चङो भला बाबा कावड़ छॾ बि खणी भला रहण लाइ कोन चवंदी थैंक यू छा पियो ॾिसी जेको तूं पई ॾिसी मां त तुंहिंजी अखियुनि में पई ॾिसां पोइ तोखे मुंहिंजी अखियुनि में छा पियो नज़र अचे पहिरियों तूं ॿुधाए तोखे मुंहिंजी अखियुनि में छा पियो नज़र अचे तारा मां तुंहिंजी अखियुनि में पंहिंजे प्यार खे सिंधू वांगुरु मौजू हणंदे ॾिसी रहियो आहियां पर मूंखे त तुंहिंजी अखियुनि में पंहिंजे प्यार जो समुंड छोलियूं हणंदे नज़र अची रहियो आहे जंहिंजी हर लहर हर छोरी पाण सां गॾु मुंहिंजी पीत जी सचनि मोतियुनि जी सौगात खणी थी अचे तारा हिकु ॻाल्हि पुछाए हा पुछ तोखे मूंसां वाकई एॾो प्यार आहे जो मुंहिंजे न मिलण करे तूं बेकरार थी वञी छा आफी मूं ते एतबार कोन थई आफी यू आर माय फर्स्ट एंड लास्ट लव तोखां सवाइ कंहिं ॿिए जो तस्वुर बि मूं लाइ मौत बराबरि आहे आफी रियली आई लव यू मी टू तारा मी टू पर वकील साहब ॻाल्हि पे कई त तूं अॼुकल्ह अलाए कहिड़नि ख़्यालनि में गुम रहण लॻी आहीं तूं एतिरा ॾींहं न आई ऐं न वरी फोन ई कई ज़ाहिर आहे मूंखे सोचण जो वराए वञणु बजा हुयो पर आफी लीव मी मुंहिंजे तस्वुर जो मर्कज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तूं हूंदो आहीं ऐं जॾहिं मां तोखे पंहिंजी ख़ूबसूरत ख़्वाबनि जो हसीन ताबीर तस्वुर कंदी आहियां त पाण खे हिन काइनात जी ख़ुशि नसीब तरीन सम्झणु लॻंदी आहियां हिकु ॻाल्हि पुछाए हा पुछ तोखे मूंसां वाकई एॾो प्यार आहे जो मुंहिंजे न मिलण करे तूं बेकरार थी वञी छा आफी मूं ते एतबार कोन थई आफी यू आर माय फर्स्ट एंड लास्ट लव तोखां सवाइ कंहिं ॿिए जो तस्वुर बि मूं लाइ मौत बराबरि आहे आफी रियली आई लव यू मी टू तारा मी टू पर वकील साहब ॻाल्हि पे कई त तूं अॼुकल्ह अलाए कहिड़नि ख़्यालनि में गुम रहण लॻी आहीं तूं एतिरा ॾींहं न आई ऐं न वरी फोन ई कई ज़ाहिर आहे मूंखे सोचण जो वराए वञणु बजा हुयो पर आफी लीव मी
मुझे तस्वीर जो मरकज़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ तू हूंदो आहीं ऐं जॾहिं मां तोखे पंहिंजी ख़ूबसूरत ख़्वाबनि जो हसीन ताबीर तस्वीर कंदी आहियां त पाण खे हिन काइनात जी ख़ुशि नसीब तरीन सम्झणु लॻंदी आहियां। मानी खान छॾे ॾिनो का परेशानी है क्या? यार परेशान कीअं न थियां, तूं ही ॿुधा त हुन कैदीअ जे वारसनि खे मां किथे ऐं कहिड़े नमूने ॻोल्हियां। छा त साईं, ॻोल्हण सां त रब बि मिली वेंदो आहे, ही त इंसान आहिनि। यार हू अलाए किथां जो माण्हू हूंदो, मिट माइट हूंदसि अलाए कोन हूंदसि, मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। साईं मां सम्झां थो त वो कैदी चाचे वरियाम जे ओसे पासे जो हूंदो, तॾहिं त जान बचाए उते पहुतो। यार तूं सम्झण जी कोशिशि छो थो करे? ज़रूरी त नाहे त हू जान बचाए चाचे वरियाम वटि पहुतो त उनजे ओसे पासे जो हुजे, हू किथां जो बि थी सघे थो। तव्हां सही था चओ। लंडन मां बि न करे आयुसि त देश में रही पंहिंजो हक़ हिसाब वठंदुसि, पर हिते त निटण लॻी पई आहे। दादा साईं तव्हां परेशान न थियो, अलाह कंदो सभु ठीकु थींदो। हा यार अलाह त कंदो, पर इन लाभ खंघण खोकण तमामु ज़रूरी आहे। हथ हथ ते रखी वेही रहियसि न त सम्झ त ॿेड़ी ॿुॾी। त पोइ चयोसीं तव्हां पंहिंजी कोशिशि जारी रखो न, तव्हां केरु थो चए त हथ ते हथ रखी वेही रहो। इहा ई त ॻाल्हि आहे त कोशिशि कीअं जारी रखां। हिते आहे जो कंहिंजे ॾस पते जी का ख़बरचार कान्हे। सोचे सोचे मुंहिंजो त दिमाग़ थो फाटे। रिलैक्स चाचा साईं रिलैक्स, दिमाग़ ते एॾो ज़ोर न ॾियो, अलाह कंदो सभु कुझु ठीकु थी वेंदो। ओके मानी खाओ प्लीज़। लाल रे सही मारवीअ खे ॾिठो कीअं उपरा उपरा पई लॻा, ॼण आसमान ज़मीन सां मिलियो हुजे। खॾ में हणे मोन खे अंदर ई हणी साड़े रखियो अथई। मुंहिंजो अंदर त बिल्कुलु कोन सड़ियो आहे। हा तुंहिंजो अंदर इन करे सड़ियो हूंदो छो उहो तो ते पहाड़ पई आहे। ऐं अदी ख़तमु करे इन्हनि ॻाल्हियुनि खे, मूंखे अलाए छो नथियूं वणनि। चुप छो थी वियो आहियो, ॻाल्हायो न। तव्हां मूंसां ॻाल्हायो छो न थियूं? मूं तव्हांजो कहिड़ो कसूर कयो आहे? तव्हां छा थी सम्झो त मूं रईस सां शादी पंहिंजी ख़ुशी सां कई आहे? इहो कमु मुंहिंजे पीउ रईस जे ॾाॾे ते कयो आहे। तव्हां यकीन कयो इनमें मुंहिंजो को बि कसूर कोन्हे। मां हथ थी ॿधां मूंसां ॻाल्हायो, ईअं त मां चुप रही रही चरी थी पवंदसि। आख़िर मां कंहिंसां ॻाल्हायां? हिन भितियुनि सां, हिन दरवाज़नि सां? आख़िर मां कंहिंसां ॻाल्हायां?